नाज़रीन, सिंध जे अरडे पुट शहीद बशीर खान कुरैशी जी 9 वरसी अज मल्हाई पई वञे। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, मरकज़ी प्रेस सेक्रेटरी दीदार शाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल जस्कम कारकुननि रते देरे में शहीद बशीर कुरैशी जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी वर्खा कई ऐं जस्कम जे झंडे जूं चादरूं पिणु चाढ़ियूं। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे पहलवान जोयो। जी पहलवान। उन वक़्तु असां जेको आहे शहीद बशीर खान कुरैशी जी मज़ार वटि मौजूदु आहियूं, जंहिंजी अॼु 9 वरसी मल्हाई पई वञे। इन ई हवाले सां जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी हिते मौजूदु आहे, जे थोरी देरि पहिरियां जेको आहे गुलनि जूं चादरूं बि चाढ़ियूं ऐं ॿिया मरकज़ी अॻुवान ऐं कारकुन हिते मौजूदु आहिनि। इन ई हवाले सां हिननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। अॼु जेको 7 अप्रैल ॾींहुं आहे उहो असां सभिनी लाइ, सिंधी क़ौम जे लाइ कारो ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं ते असांखां असांजो बाबा विछड़ी वियो हुयो। अॼु सभु असां क़ौमी कारकुन ऐं सभु दोस्त हिते गॾु थी करे इहो वचन कंदासीं त शहीद बाबा जी जिदोजहद खे पूरो कंदासीं ऐं उन जी ॾसियल वाट ते जेका हू ॾेखारे वियो अदम तशदुद जी वाट, उन ते हलंदासीं। 7 अप्रैल जो ॾींहुं सिंधी क़ौम लाइ कारो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते हर माण्हू जेको आहे सो पंहिंजो हिन विछोड़े खे जेको आहे महसूसु करे थो, तकलीफ़ खे महसूसु करे थो। अॼु उन शहीद जे जेको आहे सो यादि जो ॾींहुं आहे, उनखे सलाम पेश करण जो ॾींहुं आहे, उनखे भेटा करण जो जेको आहे भेटा पेश करण जो ॾींहुं आहे। अॼु जेको ॾींहुं आहे 7 अप्रैल तमामु दुख ऐं ग़म जो ॾींहुं आहे। हिन ॾियारे ते असांजो मोहतरम, असांजो अॻुवान ऐं सिंध जो सिपह सालार मोहतरम बशीर खान कुरैशी, जेकी सॼी सिंध जे माण्हुनि खे सुजाॻ कयो। बशीर खान कुरैशी जेकॾहिं जेल में थो वञे त उते जेको आहे कैदी बि मतिलबु ख़ुशियूं था महसूसु कनि, छो जो डंडा बेड़ियूं आड़ा बेड़ियूं जेके आहिनि उहे बि मतिलबु बशीर खान कुरैशी उते उन्हनि खां उहे ख़तमु करायूं। असां कॾहिं बि बशीर खान कुरैशी खे विसारे नथा सघूं। जी बिल्कुलु नाज़रीन, जीअं त तव्हां हिन वक़्तु ॿुधो त जेको आहे सो जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿ परे परे खां आयल जस्कम कारकुननि पंहिंजा वीचार आवाज़ TV न्यूज़ सां मञींदे चयो।